नव देरों में पेटी अलिफ के सर ते उस्तादन पारा इंक्रीमेंट न मिलण खिलाफ एहतजाज रैली कढी वई। अगवाणनि जो चवणु आहे त 2001 खां 2014 ताईं भर्ती थियल प्राइमरी उस्ताद जी इंक्रीमेंट ख़त्म करण वारो फ़ैसिलो क़बूल नाहे। नव देरों में पेटी अलिफ के सर ते उस्ताद पारा इंक्रीमेंट न मिलण खिलाफ एहतजाजी रैली कढी वई आहे। अगवाणनि जो चवणु आहे त 2001 खां 2014 ताईं भर्ती थियल प्राइमरी उस्ताद जी इंक्रीमेंट ख़त्म करण वारो फ़ैसिलो क़बूल न कयो वेंदो। तफसील मालूम किया था नव डेरो मां टाइम न्यूज़ रिपोर्टर नूर मोहम्मद सुमरो खान। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो न बाबत। खाते में 2001 खां 2014 ताईं कयल भर्ती उस्तादनि जी सालियानी इंक्रीमेंट खे ख़त्म करण ऐं जिन उस्तादनि इंक्रीमेंट जा पैसा वरिता हुआ उन्हनि खां उहा रिकवरी करण वारे अमल खिलाफ़ साल खे रतो दरे जे उस्तादनि एजाज़ सियाल जी अॻवानीअ में रैली कढी। रैली प्राइमरी स्कूल वन खां निकिरंदे शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुची धरणो हणी वेही रहिया। रैलीअ खे ख़िताब कंदे अॻवाननि जो चवणो त कुझु ॾींहं अॻु तालीम खाते पारां हिकु लेटर जारी कयो वियो जिन में 2001 खां 2014 ताईं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते भर्ती कयल उस्तादनि जी इंक्रीमेंट खे ख़त्म करण ऐं ठहियल इंक्रीमेंट जी रक़म वापसि करण वारे अमल खिलाफ़ एहतजाज कयो आहे। जॾहिं त इन अमल खे उस्ताद दुश्मनी करार पिणु ॾिनो आहे। तफ़सील ॾियण जे लाइ नूर मोहम्मद आगाह कयो पिया त नव देरों में पेटी अलिफ जे सर ते उस्तादनि एहतजाज कयो आहे।